अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे शमीर जमाली जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन समाजी इताद पारां सिंध में तालीमी इदारा बंदि करण ख़िलाफ़ शहर में रैली कढी वई। स्कूल खोलियो जा नारा। गढ़ी यासीन समाजी इतिहाद के सदर बाबर पठान, आगा फैसल पठान, उस्ताद अगवान साईं दिलशाद भट्टी, शाहीन सिंधी, बहादुर सुमरो, अतीक भुट्टो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध में तालीम के हथ से तबाह कयो पियो वञे। किरोना जो बहानो बणाए तालीमी इदारा बंद किया विया आहिनि, जॾहिं त सिंध में शादी हाल, शॉपिंग प्लाज़ा, बाज़ारूं खुलियल आहिनि। बंद आहिनि त सिंध में सिर्फ़ तालीमी इदारा बंद आहिनि, जिन खे फिलफोर खोलण जो मुतालबो कजे थो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो, घुरमन रैली कढी वई आहे, तालीम खपे, ताला न खपनि। सो असां इहो ई असांजी इहा ई अपील आहे त बराए महिरबानी SOP तहत स्कूल खोलिया वञनि, कि असांजा गवर्नमेंट जा स्कूल उहे खोलिया वञनि त जीअं तालीम जे ज़ेवर खां ॿार मालामाल थी सघनि। गढ़ी यासीन समाजी इतिहाद तरफ़ां अॼोको ही एहतजाज इन हवाले सां आहे त असांखे स्कूलनि खे ताला न पर तालीम खपे, ऐं इन ॻाल्हि सां सॼी दुनिया मुतफ़िक़ आहे त तव्हां जेकॾहिं चाहियो था अव्हांजो मुल्क तरक़ी करे त अव्हां तालीम ते ध्यानु ॾियो। जेकॾहिं अव्हां चाहियो था अव्हांजो माशरो सुधरे ऐं बहितरीन ऐं कामयाबियुनि गामज़न थिए, उन लाइ तालीम बहितरी आहे। इन हवाले सां कोरोना वायरस जो बहानो पकड़े स्कूल बंदि कया विया आहिनि, जेका निहायत अफ़सोस जो की ॻाल्हि आहे। जॾहिं त ॿिया सभु खुलियल आहिनि, बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि, होटल खुलिया पिया आहिनि, सियासी ऐं ॿिया जलसा बि जाम थियनि पिया, उन लाइ काई कोरोना न आहे। बाक़ी तालीम जे हवाले सां स्कूलनि खे ताला ॾियणु, स्कूल बंदि रखणु ऐं असांजे ॿारनि खां तालीम खसण वारो अमल निहायत दुखदायक आहे। असां इन ते अफ़सोस जो इज़हार कयूं था ऐं वस वारनि खे गुज़ारिश कयूं था त स्कूलनि खे ताला न पर असांखे असांजे ॿारनि खे, असांजे माशरे खे, हिन सूबे खे, हिन मुल्क खे तालीम खपे थी, तालीम ॾियो। जेकॾहिं समाजी गढ़ी यासीन समाजी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां सिर्फ़ु इहो पैगाम खणी निकिता आहियूं त स्कूल खोलियो, स्कूलनि जी तालाबंदी बंदि करियो। असां हमेशह 2 सालनि खां वठी जेको अरसो रहियो आहे, गवर्नमेंट दुनिया अंदरि पॉलिसियूं जुड़दियूं आहिनि, दुनिया अंदरि जेके पॉलिसियूं जुड़दियूं आहिनि त जेके वबाऊं या नेचुरल डिज़ास्टर ईंदा आहिनि उन्हनि खे कीअं मुंहुं ॾिजे। असां वटि फ़क़ति हुकूमतनि फ़क़ति ऐं फ़क़ति इहे फ़ैसिला कया आहिनि त असांखे लॉकडाउन कीअं करिणो आहे, माण्हुनि खां तालीम कीअं खसणी आहे, रोज़गार कीअं खसणो आहे। 2 सालनि में हिननि का पॉलिसी न जोड़ी त SOP तहत या असां हिन आवाम खे या हिन एजुकेशन जे इदारनि खे अहिड़ियूं सहूलियतूं प्रोवाइड कयूं जिन सां असांजे हिन माहौल में सुधारो अचे ऐं तालीमी निज़ाम बहाल रखियो वञे। मां सम्झां थो त हुकूमत खे होश खां कमु वठणु घुरिजे ऐं हिन स्कूल जा ताला खोले ऐं स्कूली निज़ाम बहाल कयो वञे, या त जेकॾहिं लॉकडाउन करियो था त मार्केटनि अंदरि, जुलूसनि अंदरि ऐं जेके इहे मज़हबी जुलूस या सियासी जुलूस या शादी हाल या जेके मार्केट खुलियल आहिनि उन्हनि ते बि साॻी तालाबंदी कयो। इहो जीअं त 2 सालनि खां वठी कोरोना जो रिंगट हले पियो, इन में को बि शक न आहे त कोरोना आहे, बिल्कुलु आहे, पर हीअ जेको ॿारनि जी जेका एजुकेशन खे ताला हणी बंदि कयो वियो आहे, इन जो इंतिहाई असांखे अफ़सोस आहे। हीअ जेको अॼु जो ॿारु आहे इहो सुभाणे जो मुस्तक़बिल आहे। ॾाढी असांखे तकलीफ़ थी रही आहे। असांजा ॿार ईअं सम्झो त माना सॼो ॾींहुं घिटियुनि में आवारा गर्दी कनि था, रुलनि था, उनजो मुस्तक़बिल तमामु ख़राबु थी वियो आहे। असां साईं सरदार अली शाह ऐं CM साहिब खां मुतालबो था कयूं त ख़ुदारा ॿारनि जे लाइ जेको तालाबंदी स्कूल खे आहे, हालांकि स्टाफ असां वियूं था, असां 2 सालनि खां स्कूल में उस्ताद मौजूदु आहियूं ऐं हालांकि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू उस्तादनि ते आङुरियूं बि खणी रहिया आहिनि ऐं ॻाल्हाए बि रहिया आहिनि त उस्ताद घर वेठे पघार था खणनि। ईअं कॾहिं बि न आहे। असां कॾहिं बि न चाहियो आहे त स्कूल बंदि थियनि, असां कॾहिं न चाहियो आहे त असांजो मुस्तक़बिल ॿारनि जो ख़राबु थिए। असां घुर था कयूं, असां मुतालबो था कयूं त महिरबानी करे SOP तहत। नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़।
आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।